जी नाज़रीन, ख़बरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। हिते अहम ख़बर हमां ॾींदा हलूं त लाड़काणे में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14हीं वरसीअ जूं तयारियूं जारी आहिनि। पुलिस पारां 27 डिसंबर ते सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति प्लान जारी कयो वियो आहे। DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख जो चवणु आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसीअ जे मौक़े ते 8600 पुलिस जा जवान ड्यूटियूं सरअंजाम ॾींदा। हुन चयो त 130 SSP ऐं 80 DSPs मुक़रर कया विया आहिनि। संदसि चवणु हो त 300 लेडीज़ पुलिस एहलकार ऐं 700 ट्रैफ़िक एहलकार मुक़रर थिया आहिनि। DIG चयो त 150 CCTVs कैमराऊं पिणु लॻायूं वयूं आहिनि ऐं 70 वॉक थ्रू गेट्स लॻाया विया आहिनि। मज़हर नवाज़ शेख चयो त गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में पुलिस कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे, जितां समूरी मॉनिटरिंग कई वेंदी। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14हीं वरसीअ जूं तयारियूं जारी आहिनि। लाड़काणे पुलिस पारां 27 डिसंबर ते सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति प्लान जारी कयो वियो आहे। DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख जो चवणु आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसीअ जे मौक़े ते 8600 पुलिस जा जवान ड्यूटियूं सरअंजाम ॾींदा। हुन चयो त 30 SSP ऐं 80 DSP मुक़रर कया विया आहिनि। संदसि चवणु हो त 300 लेडीज़ पुलिस एहलकार ऐं 700 ट्रैफ़िक एहलकार मुक़रर थिया आहिनि। DIG चयो त 150 CCTV कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि ऐं 70 वॉक थ्रू गेट लॻाया विया आहिनि। मज़हर नवाज़ शेख चयो त गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में पुलिस कंट्रोल रूम क़ाइमु कयो आहे, जितां समूरी मॉनिटरिंग कई वेंदी। वधीक अपडेट आहिनि। 30 TV न्यूज़ रिपोर्टर ब्यूरो चीफ मुनवर इन लाइन ते मौजूद आहे। जी मुनवर। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14हीं वरसी जूं जेके तयारियूं आहिनि उहे जारी आहिनि। गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में सिक्योरिटी जो जेको प्लान आहे 27 डिसंबर जे हवाले सां DIG लाड़काणो पारां जारी कयो वियो आहे। DIG जो चवणु आहे त IG मुश्ताक उमर जे हुकुम ते 6800 जेके पुलिस जा जवान आहिनि उहे मुक़रर कया विया आहिनि। रेंजर्स ऐं वॉकथ्रू जेके गेट्स आहिनि उहे बि लॻाया विया आहिनि। 3 जेके आहिनि SSP उहे बि मुक़रर कया विया आहिनि। जी अपडेट करण जे लाइ